ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله لا خالق إلا الله لا مالك إلا الله لا رازق إلا الله لا معبود إلا الله لا مسجود إلا الله لا مطلوب إلا الله أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل وقد قال النبي صلى الله عليه وسلم أنا خاتم النبيين لا نبي بعدي العلماء ورثة الأنبياء صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब साथी दिल जे गहराई सरकार दो आलम ताजदार अंबिया इमामुल अंबिया खतीबुल अंबिया सरवरे कौनैन हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामी ते बाआवाज़ बुलंद दुरूद व सलाम जो नजरानो पेश कर अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम जनाब सदर जलसा, स्टेज पे मौजूद अकाबरीन जमीयत उलमाए इस्लाम पिंडाल में मौजूद यारो डायरी जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, यारो डाहिरी जहिन सालाना अजीम शान फकीदुल मिसाल तारीख साथ इज्तिमा में तव्हां असां अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जे नियत सां जमा थिया आहियूं। दुआ है त रब करीम तव्हां असां जी अॼु जी हिन हाज़िरी के पंहिंजे बारगाह में मंजूर व मक़बूल फरमाए। मूंखे पहिरियों खोड़ सारन अकाबिर उलमाए किराम जा तफसीली बयानात थिया ऐं मूंखां बाद भी इंशाअल्लाह मुख्तलिफ उलमाए किराम अवां जे साम्हूं ईंदा ऐं पंहिंजा मारूज़ात रखंदा। मां उम्मीद करियां थो तव्हां आखिर ताईं दुआ ताईं इन्ही मोहब्बत सां पंहिंजे उलमाए किराम जे बयानात के दिल जे कदम सां ॿुधंदा। अजीज़ान मुकर्रम, वतन अजीज पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह के नाले ते मारे से वजूद में आयो। हिन कुर्रे अर्ज़ ते बरियासतूं इस्लाम के नाले ते मारे से वजूद में आयो। एक मदीना मुनव्वरा की रियासत ऐं ॿियो वतन अजीज पाकिस्तान की रियासत बर्रे सगीर हिंदू पाक में अंग्रेज के खिलाफ अकाबिर उलमाए देवबंद जंग बिड़ी। मां जिम्मेदारी से चई रहियो हो तो जी करे अंग्रेज के खिलाफ जंग आजादी में उलमाए देवबंद के किरदार के खत्म कजे आज भी शायद है खुद तो अंग्रेज जो गुलाम हुए हो। हिंदुस्तान में जितने हजरत शेखुल हिंद रहमहुल्लाह अंग्रेज के खिलाफ अलम बगावत बुलंद कयो उते ही असांजे सबा झड़ी सिंध में सरताजुल औलिया कुतुबुल अक़ताब हजरत मौलाना सैयद ताज महमूद अमरोटी नव्वर अल्लाहु मरकदहु अंग्रेज के खिलाफ अलम बगावत अजबी अमरोट जे बाहिर खीर थर जे पेट में नंढड़ी मस्जिद लगाल जी गवाही आहे तबे सरो सामानी जे आलम में हजरत मौलाना ताज महमूद अमरोटी अंग्रेज के खिलाफ अलम बगावत बुलंद कयो हो। वह मस्जिद अजबी हजरत अमरोटी जे मुरीदन के बदले आगे पैगाम नहीं रही है तब तजे बातिल जे सामो चौक जोना गंदक कपायना पवंद कपाए छो जालिम जे सामो भजा गंदा जलद हुकाए जो। नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम क़ादी सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो बिला मुबालगा
इन इलाके जो सब का बड़ो मुसलमान है। नजर खुदे थी माण्हू नथा खुटा पर अल्लाह अकबर जो आवाज मां ताईं न आयो आहे बनी गाला ताईं पुॼाइणो हो मांखे। नारे तकबीर, नारे तकबीर। मांखे तव्हांजे अल्लाह अकबर जो आवाज बनी गाला ताईं पुॼाइणो हो छो त रोज़ फोनियूं कनि त हिननि मुजाहिदन खे अबोबीलन खे जमीतन खे जियालन खे हज़रत बेरवी अमरोटी हाले अली जे हिननि मुरीदन खे खालिद महमूद सुमरे जे दीवानन ऐं परवानन खे इस्लामाबाद दाखिल थियण छॾींदासीं। तकबीर सदा पुॼाए करे हिननि खे ॿुधायो को माईअ जो फट ॼायो ई कोन्हे जेको असांजो रस्तो रोके सघे। इंसान इस्लामाबाद पहुची करे सुख जो नारे तकबीर। मां ताईं आवाज कोन्हे बनी गाला ताईं पुॼाइणो आहे। भाड़ जो डरो कोई न ॻाल्हाए मर्द माण्हू ज़रूर ॻाल्हाइनि। मुजावर कोई न ॻाल्हाए मुजाहिद ज़रूर ॻाल्हाइनि। दीवाना ऐं परवाना ज़रूर ॻाल्हाइनि। जज़्बे जिहाद वारा ॻाल्हाइनि। शौक़ शहादत वारा ॻाल्हाइनि। छो त नबी की सफ़ोहर में मरना ऐन ईमान है। सरे वक़्तल भी उनका ज़िक्र करना ऐन ईमान है। डराता है मुझे क्या दारो रसन से अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान। आए को अल्लाह अकबर चढ़ो वारो। आहे तो अल्लाह अकबर चढ़ो वारो। आहे तो तकबीर जी सदा बुलंद करण वारो। आहे तो जेको आवाज बनी गाला ताईं पुॼाए। लिखण वारो लिखो, ॾिसण वारो ॾिसो। पंजनि पंडालनि ताईं ख़बर पुॼाइजो त हे मुंहिंजो कारकुन कुटी खाइण वारो न आहिनि, रत ॾियण वारो आहिनि। अल्लाह जो कसम हे पंजनि आइदीन जे इशारे सां पंजनि मथनि सां कफ़न ॿधी करे पंजनि मथनि सां पंजनि बचनि जे मथनि सां कफ़न ॿधी करे तकबीर जूं सदाऊं बुलंद करे मैदान ते निकिरंदा। मांखे ख़बर आहे हिन जलसे में रिपोर्टिंग करण वारा आया आहिनि। रिपोर्टिंग करण वारो हे जज़्बात पढ़ी छॾियो। 27 तारीख़ इमरान खान जे इक़्तिदार जो जनाज़ो है सियाला स्वरूप। आहे को इंशाअल्लाह चवण वारो। आहे को इंशाअल्लाह चवण वारो। आहे को मैदान ते निकिरण वारो।
तव्हां ॾिठो हूंदो मां टीवी चैनल ते लिखी ॾेई आयो हां त सिंध मां 4 लख नौजवान निकिरंदा मुंहिंजी ज़बान खे सचो कंदव या कूड़ो कंदव मुंहिंजी लिखत खे सचो कंदव या कूड़ो कंदव मूंखे अकेलो छॾींदव या मुंहिंजा मां बि लिखे न रहेगा अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे वेही रहो अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे अल्लाह से तव्हांजे जज़्बात के पंहिंजे बारगाह में शर्फ़े क़बूलियत सां सरफ़राज़ फरमाया मूंखे पक्को यकीन आहे मुंहिंजा बुज़ुर्ग हज़रत बेलवी अमरोटी हालेज में हज़रत शाकुर चाकर वारो मुंहिंजो शहीद बाबो मूंखे कुटी खाइण वारा न ॾेई वियो आहे न ॾियण वारा ॾेई वियो मैदान ते निकिरंदासीं मुड़ुस माण्हू थी निकिरंदासीं मौलवी वटि कोई इशू ई कोन्हे बग़ैर मक़सद जे मुल्ला था निकिरन ये ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं या कोन ॿुधियूं आवाज़ नथो अचे कि मुल्ला था निकिरन बग़ैर एजेंडे जे एजेंडो वाज़े आहे एजेंडो वाज़े आहे तव्हां चयो 1 करोड़ नौकरियूं ॾींदासीं 50 लख घर ॾींदासीं ॿाहिरि मुल्क मां माण्हू कमाइण ईंदा जेको कर्ज़ वठंदासीं त असां ॿुधी मरंदासीं अलाह जो कसम ॿुधी बि नथा मरनि हिननि खे बि लूटण वारो न का 50 लख घर 1 करोड़ नौकरियूं कशकोर ॾींदासीं इन्हनि चयो हो कर्ज़ न वठंदासीं अॼु हाल इहो आहे जवंदा नौकरियूं त कोन्हनि घर त कोन्हनि तव्हांखे ख़बर आहे हिननि 18 महीननि में इमरान ख़ान जे हुकूमत में 10 लख माण्हुनि खे नौकरीअ मां कढी करे बेरोज़गार 10 लख माण्हू 10 लख बेरोज़गार थिया आहिनि चयूं त घर त कोन्हनि अंडा वठो नौकरी कोन्हे मुर्गियूं वठो कशकोर सुठो कोन्हे इनजे करे कट्टा वठो वरी पोइ अञा बि पूरत कोन्हे हाणे लंगर ते गुज़ारो कयो लंगर हलायो इमरान ख़ान जो लंगर जो ऐलान कयो त मूंखे अब्दुल्ला शाह गाज़ी जे बावर्ची फोन कयो चई मौलवी साहब हिकिड़ो कमु आहे मां चयो ख़ैर ताईं केरु थो ॻाल्हाए चई साईं मां अब्दुल्ला शाह गाज़ी जे मज़ार जो बावर्ची थो ॻाल्हायां जेको लंगर में रहंदो आहे मां चयो ख़ैर ताईं छो फोन कई चई मौलवी साहब ॿुधो ई न इमरान ख़ान चयो आहे अॼु खां पोइ लंगर में रहंदुमि भली ॻाल्हि आहे ग़रीबनि जो भलो थींदो चई हा ॻाल्हि भली आहे ग़रीबनि जो भलो थींदो इमरान ख़ान खे चओ असां वारो कमु तूं शुरू कयो आहे त पोइ हाणे हिकु महीनो लंगर तूं संभाल वज़ीर आज़म जी कुर्सीअ सां अब्दुल्ला शाह गाज़ी ते लंगर में रहण वारनि खे ॾे हाणे मुल्क सां मोर्ची हलाईंदासीं अंडनि कटनि खां अंडनि मुर्गनि कटनि खां क़ौम ते लंगर मुसलत कयो अथऊं ॿियो कुझु थिए या न थिए सुभाणे ख़तरो लंगर मूं काथे एधी सेंटर ताईं तव्हांखे न ॿुधाइनि इमरान खान चयो नवाज शरीफ चोरा जरदारी चोरा असां चयो असां कॾहिं चयो त भाॻिया कीअं सभ खां पहिरियों सिंध में करप्शन मिटायो सिंध बचाए जो रेडियो मां कढियो या कोन कढियो चोरनि जो मुक़ाबिलो असां कयो आहे नवाब शाह में बि इलेक्शन जमीयत मिली लालगढ़ में बि इलेक्शन जमीयत मिली जी साईं जे नवाज शरीफ ज़रदारी जे दौर में इमरान ख़ान तक़रीर कई रोज़ानो 200 अरब रुपयनि जी चोरी थी थिए घणी इमरान ख़ान चयो रोज़ानो घणे जी चोरी थी थिए 200 अरब जी रोज़ की चोरी आहे अब 200 अरब हिन भाग्य रोज़ बचाया 18 महीननि जो हिसाब कयो 200 अरब रोज़ जा 18 महीने जा घणा पैसा माण्हू त चवनि तवात में गिरो कोने है तो 200 अरब रोज़ बचाया मानू था चवनो 80 रुपए पेट्रोल चोरन जो हुकूमत में पेट्रोल 80 रुपए चोर जो हुकूमत में डॉलर 80 रुपए चोर जो हुकूमत में पटालू टमाटा अंडो सब सस्ता गरीब जे बिन बच्चन जी मानी सस्ती तू भागा भाग्यो आयो तुझे हुकूमत में महंगाई
भागेगा बहुत चोर भला करने मानी तो सस्ती पे मिले कने गलत तो चवा अब कने गलत जो चवा रुको इतने मामलो न रुको तारीख जो शहदा वालो कर 70 सालन में भुट्टो साहब बेनजीर साहिबा सरदारी नवाज शरीफ मुशर्रफ जियाउल हक सब हुक्मरान पाकिस्तान जा मिलायो पाकिस्तान जे सबनी हुक्मरानन 70 सालन में एतरो कर्ज न वरतो आ जेतरो कर्ज 11 महीनन में इमरान खान वरतो 70 सालन जो कर्ज ऐं 11 महीनन जो कर्ज बराबर जिम्मेदारी से गुजारा मोबाइल भजन के कौम के अंडन पे कट्टन पे मुर्गन पे लंगर पे 10 लाख माण्हू बेरोजगार डॉलर आसमान सां पेट्रोल आसमान सां पाकिस्तान जे तारीख़ जो सब खां वॾो कर्ज वरितो वियो रुगो इते मामलो न रुकियो मौलाना फज़लुर रहमान चयो हो त हे बैरूनी एजेंट थे हे यहूद ने नसरानी जो एजेंट चयो वियो रसई कहा चङे भले मुसलमान के यहूदी जो एजेंट का चो हाणे ताज़ो कराची जे लाइ नोटिफिकेशन कढियो 149A त कराची के सिंध हुकम ता खबर पई न पई अब सिंधियो सिंध के ट्रोण जो इन्हनि हुक्मरानो कढियो ता के खबर पई न पई महंगाई वधी वई कर्ज वधी वियो 10 लाख माण्हू बेरोजगार थी वियो सिंध के ट्रोण जे फाइल पे दस्तखत कया मां नाला न थो खणा ॾिठा थी मां चङनि भलनि सुठनि दोस्तनि खे फोन कयो मुंहिंजो इमरान खान सिंध जे विरहांगे जी ॻाल्हि कई आहे अचो त गॾिजी करे जद्दोजहद कयूं मूंखे मुंहिंजनि दोस्तनि चयो मौलवी साहब घणो जज़्बाती न थी थोरो भूखे भूखे हल ॿेली हरू भरू एॾी स्पीड न वाजो सिंध जे विरहांगे जो मसइलो मां सिंध जो विरहांगो नथो चाहियां को जेकर हले त अकेलो हल किसां तुझे लाइ दुआ कयो चङा भला माण्हू नाला नथो खणा असां बात में चयो से कल मुझे शहीद पे भी चयो हो आज मुझी जवाब पे चयो त जेको सिंध के तोड़ी दो हो असां सिंध जी तक़सीम बर्दाश्त न कंदासीं चओ इंशाअल्लाह असां सिंध विरहण लड़ींदासीं जेको सिंध विरहाईंदो पाता जेको सिंध विरहाईंदो आए को गैरतमंद सिंधी जेको मांखे जवाब दे जेको सिंध विरहाईंदो हो पाता खाईंदो इंशाअल्लाह पाता हण सुजाईंदासीं यार डायरी वारो रुगो हिते मामलो न बोलो तवज्जो सां मांखे लंबो सफ़र करणो आहे मां शायदि लंबी चौड़ी तकरीर न करे सघां चंद ज़रूरी ॻाल्हियूं अर्ज़ करे रहियो आहियां 10 लाख माण्हू बेरोज़गार थियो पाकिस्तान जे तारीख़ जो सभ खां वॾो कर्ज़ वरितो वियो डॉलर आसमान सां ॻाल्हियूं पियो करे ग़रीब ॿिनि वक़्तनि जे मानी जे लाइ परेशान आहे सिंध खे तोड़ जो ॻाल्हियूं कयूं वयूं ऐं रुगो हिते मामलो न रुकियो कश्मीर जो सौदो मां ज़िम्मेदारी सां ॻाल्हायां कश्मीर जो सौदो इमरान खान कश्मीर खपाए आयो कश्मीर जो सौदो करे आयो यो कश्मीर जो सफीर न है कश्मीर जो सौदा जो साईं अक़वाम मुत्तहिदा में तकीर न कई वाह जी तकीर कई मां जो इमरान खान को भली तकीर का मां कंदो जिसे वाह मुझे न का भली तकीर का अक़वाम मुत्तहिदा में जुल्फ़कार अली भुट्टो करे आयो हो तकीर में भली की एजेंडे जो कापियूं भी फाड़ी वाकआउट भी की इन के एजेंडे जो कापियूं भी कोन फाड़ियूं वाकआउट भी कोन कयो तो भली तकरीर ते कश्मीर फतह दे हा त भुट्टे साहब का हिन वक्त में भली तकरीर कई कोन कई ॿुधो था ॻाल्हि सम्झ में अचेव थी मां वरी दोहराइण नथो चाहियां पाकिस्तान जे तारीख़ जो सभ खां वॾो कर्ज़ 10 लाख माण्हू बेरोज़गार सिंध खे टोड़ण जो मंसूबो कश्मीर जो सौदो ऐं उन खां पोइ करतारपुर जो बॉर्डर करतारपुर जो बॉर्डर कंहिंजे लाइ आवाज़ नथो अचे करतारपुर जो बॉर्डर खोलियो पियो कंहिंजे लाइ कायदानी कह रहे हैं
कायदानी केरा चाचा कायदानी के काफर चमंदे ज़बान डकई थी छा पैर डकनी था छा नहा इंशाअल्लाह मदीने जमील फरमायो ताजदार अंबिया फरमायो मुसलमान गुनाहगार थी सके थो मुसलमान बेगैरत न तो थी सके ओ मदीने जो साईं मन्यो था गुनाहगार हो ऐबदार हो सियाहकार हो खताकार हो बदतरीन मुजरिम हो लेकिन मदीने जा साईं असा हिते जेका वेठा हो सब तुंजा आशिक हो बेगैरत ना हुजूर जा आशिक करायो बेगैरत 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 कायदानी केरन कायदानी केरन कायदानी केर है इंशाअल्लाह वही पंजे पे बिछाना से कायदानी काफर है कायदानी केरन कायदानी काफर है करतार पर जो बॉर्डर कायदानी इन महीनन में आसिया मलऊना जेके पाकिस्तान जे बिन अदालत चयो कही सरवरे कौने सरकार दो आलम के शान में गुस्ताखी की मर्तकब की बुदो यारो दाहिरी वारो जजन फैसले में लिखो कहीं औरत हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न अम्मा के छडियो न अब्बे के छडियो न घरवारी के छडियो न नियाणी के छडियो हुजूर के शान में गुस्ताखी कया बिन अदालतन चयो मुझे मौलविन मुझे मुफ्तिन मुझे आलिमन न चयो पाकिस्तान जे अदालतन चयो या औरत हुजूर की गुस्ताखा इनके फाही जे फंदे ते लटकायो इमरान खान अमेरिका में तकरीर करे चयो त पाकिस्तान जे चंद मजहब जुनूनियत रखंदा मुल्लान सां विढ़ी करे इन आसिया मलऊना के मां बाइस परी करतारपुर जो बॉर्डर खोलियो वियो हुजूर जे गुस्ताख आसिया मलऊना के छडियो वियो कायदानी मुसन्निफ के रिहा कयो वियो थरपार कर में 500 एकड़ जमीन कायदानी के आलात कई वई इस्लामाबाद जे बाहिरो 80 एकड़ जमीन ॾिनी वई कराची में 14 ज़िलहज ते ईद जे चौथे ॾींहं ते सदर कराची में जुम्मे जी निमाज़ सदर जे इलाके में बाजमात लाउड स्पीकर ते पुलिस प्रोटोकॉल में कायदानी के मस्जिद में अदा करने की इजाजत कायदानी कुत्तंते रुगो इते मामले थर में तां को परे कोने तो वे जो मा संग हलो मा देखारा न देखारा मुजी सजा गोलिया 1 2 3 4 5 न 150 स्कूल खोलिया थो थर में 150 स्कूलन में मासूम बच्चन के गुलाम मोहम्मद कायदानी रोजाना पढ़ायो कूड़े नबूवत तो दावेदार ओ हुजूर जा आशिको आए को मदीने जमीर जो आशिक गुलामी रसूल में हुजूर जा आशिक केड़ा न तखणो जमाने सा हुजूर जा आशिक हथ कणो वेठा रो हथ कणो जमाने सा ओ मदीने जमीर जा आशिको ओ हुजूर जा दीवानो ए परवानो ओ मदीने जमीर के हथन सा रोज़े कौसर की उम्मीद लगाइण वारो ओ हुजूर जे शफाअत तलबकारो जेकर क़यामत जे ॾींहुं मदीने जे मीर तहां के चयो तहां जे हूंदे मुंहिंजे ख़त्म नबूवत ते थाड़ा पे लॻया तहां छा कयो सुभाणे कहिड़े मुंहं सां मदीने जे मीर जो साम्हूं अॼु मां तहां जे दिल जे दरवाज़े ते दस्तक ॾियण अल्लाह जो कसम पाकिस्तान जे लाइ पाणी किरऊं अल्लाह जो कसम पाकिस्तान जे लाइ पिया निकिरूं हिन उम्मत जे लाइ मुसलमाननि जे लाइ पिया निकिरूं पाकिस्तान खे तरक़ीअ जे रस्ते ते वठी वञण जे लाइ पिया निकिरूं सिंध जे दुश्मननि सां वेहण जे लाइ पिया निकिरूं त ख़त्म नबूवत जे दुश्मननि सां वहण जे लाइ तारे खत्म नबूवत
वधाए छॾियो हाणे तव्हांजी नारो लॻो त पोइ नारो मुड़ुस माण्हुनि वांगुरु लॻे ताजदार ख़त्म नबूवत ताजदार ख़त्म नबूवत ख़त्म नबूवत ख़त्म नबूवत ख़त्म नबूवत कायदियानी जंग मुर्दाबाद कायदियानी जंग कायदियानी जंग कायदियानी जंग अज मां तव्हांजे दिल जे दरवाज़े ते दस्तक ॾियां ॿुधो तवज्जो सां ॿुधो हेॾे करे कयो अज जेकॾहिं मौलवी कामयाब थिया ईंदड़ 50 सालनि ताईं तो माईअ जो पट वरी ख़त्म नबूवत जे हिन कानून ते ठाड़ो ठाणो पर खुदा न ख़ास्ता अज जेकॾहिं मौलवी नाकाम थिया हीअ तहरीक नाकाम थी सुभाणे शायद तुंहिंजनि बच्चनि खे कलमो बि नसीब न थिए पर जेकॾहिं कलमो नसीब थियो त नाले मातर कलमो हूंदो न के ख़बर बि न हूंदी त इस्लाम छा आहे ॿुधो पर अमल में तवज्जो मुझे तरफ कयो मुझे गुफ्तगू का आखिरी लफ्ज़ है तवज्जो मुझे तरफ कयो ॿुधो मां पंहिंजे बाबे जो गोलिन में छलनी जनाज़ो मां पंहिंजे अब्बे जे जनाज़े खे गुल ॾिनो सिंध जे तारीख़ जो सभु खां जनाज़ो लेकिन शहर में के वण जो पत्तो भी न टुटो कराची में जलसो थियो हैदराबाद में जलसा थिया नवाब शाह में जलसो थियो बदीन में जलसो थियो लारकाने में जलसा थियो सखर में हाणे खान फांसी के वण जो पत्तो भी न टुटो इस्लामाबाद में पुरअमन बींदा से लिखी था ॾियूं त मुंहिंजा कारकुन के वण जो पत्तो भी न टोड़ींदा मुंहिंजा कारकुन क़यादत जे हुक्म ते लबैक चवंदा पर जेकॾहिं मुंहिंजे पुरअमन एहतजाज खे रोकण जी कोशिश कई वई मां इहो ई जवाब ॿुधण पियो चाहियां चाचा रोकण जो कोशिश कई वई शायद गिरफ्तारी जूं भी तैयारियूं थियूं थियनि चए थो शायद तवज्जो खपे शायद गिरफ्तारी जूं तैयारियूं थियूं थियनि बाबे जूं सब सुन्नतूं जिंदा कयूं त ॿ सुन्नतूं एक अब्बे जी सुन्नत ते हलंदे जेल रहियल मुंहिंजो बाबो 9 महीना जेल में ॿियो अब्बे जे नक्शे कदम ते हलंदे ख्वाहिशा त गोली सीने ते लगे पुठीअ ते न लगे शहादत जे मौत में हणो कोन्हे ॿुधी छॾियो शहादत जे मौत खे गोलियां खो ख़ालिद महमूद खां पोइ इनक़िलाब वधियो राशिद महमूद खे केराईंदो घर मां राशिद महमूद न गिरफ्तारी को तो ॾिजां न गोली खां तो ॾिजां प्रभु जे करे मुंहिंजे पुरअमन एहतजाज खे रोकण जी कोशिश कई वई मूंखे गिरफ्तार कयो वियो मुंहिंजनि उहिदेदारनि खे गिरफ्तार कयो वियो तूं घर में वेंदो भाड़ जा तरा न ॻाल्हायो मुड़ुसनि न ॻाल्हायो अबा गिरफ्तारियूं थियूं त पोइ घर में वेंदो हथकड़ियूं लॻियूं त घर में वेंदो घोटकीअ खां कराची ताईं हर नंढो ऐं वॾो शहर बंदि हुजणु घुरिजे हर नंढो वॾो रोड बंदि हुजणु घुरिजे हर चौक ऐं चौराहो बंदि हुजणु घुरिजे सॼी सिंध जाम थींदी या न थींदी सॼी सिंध जाम थींदी या न थींदी अल्लाह तव्हांखे जनाए छॾे वेही रहो नारे वियो अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर हिम्मत कयो वियो मां उन्हनि खे इहो ई चयो त न छेड़ मलंगानू मां उन्हनि खे चयो त न छेड़ मलंगानू असां मलंगनि खे जेकॾहिं छेड़ियो त
तो पोइ सोचे समझे हथ विझो पोइ ख़ैर तव्हांजो बि कोन पर एहतजाज पुरअमन हूंदा मुंहिंजे गिरफ़्तारी खां पोइ बि चौकनि ते चौराहनि ते रोडनि ते रस्तनि ते मार्केटुनि ते धरणा पुरअमन हूंदा कंहिं बण जो पतो बि चौक ऐं चौराहे ते न पर तशद्दुद एहतजाज न हूंदो वाइदो था कयो वाइदो कयो त घटी घिटीअ में रोड ऐं रस्ते ते बस्ती ऐं पहाड़ में एहतजाज बि पुरअमन गोली आई तो पोइ पुठीअ ते खाईंदो या सीने ते खाईंदो कंहिं काई त भॼी रोड ख़ाली कंदो या सीने ते चढ़ाईंदो मुड़साणो कायदा सिंध तेरे हुक्म पर नारे तकबीर भाई तेरा एक इशारा हाजिर हाजिर लहू हमारा भाई तेरा एक इशारा भाई तेरा एक इशारा भाई जैसे अल्लाह मारा महबूब सुनो असा आखिरी घड़ी पर अमन रहंदा से मुझे कायद चयो हो न सखर के तकरीर में गोलियां तुम्हारी होगी सीने हमारे ऐसा पर तशद्दुद न पर अमन होना से इंशाअल्लाह इन्हनि ज़ालिम हुक्मराननि खे भॼाए करे सुख जो साथ के में जुर्रत न है तो कहां जो रस्तो इंशाअल्लाह न रोकिजो 27 तारीख सुबह जो 10 बजे मां कराची खां निकरंदुसि मंझंदि जो 1 बजे हटड़ी बाईपास हैदराबाद खां निकरंदुसि 3 बजे मंझंदि जो तहां जो इंतजार सकरंड बाईपास ते कंदुसि जहिड़ी गाॾी अथव साइकिल मोटरसाइकिल गदा गाड़ी घोड़ा गाड़ी हेलीकॉप्टर जहाज कार बस कोच कुछ न थव त अल्लाह डंगू जवानी ॾिनी थव मांखे ॿुधायो 27 तारीख़ सकरंड बाईपास तां कहिड़ा कहिड़ा जवान जहिड़ी सवारी हथ आई उन ते मां सां गॾु इस्लामाबाद सब मुजाहिद निकिरंदा कश्मीर के मुल्क के दुश्मन हम क्या मांगे आजादी हम क्या मांगे जरा जोर से बोलो सब मिलके बोलो मेरा बाप भी देगा हम छीन के लेंगे कश्मीर भी मांगे हम छीन के लेंगे उलमा भी मांगे मजदूर मांगे ताजिर भी मांगे ये तालिब मांगे ये राशिद मांगे पाकिस्तान मांगे हम छीन के लेंगे तेरा बाप भी देगा नारे तकबीर आखिर में ये बना रहा पर आवाज बनी गाना तो ही बुझे रब बचे तरो आवाज इनो थल उन आवाज से जवाब मिलन घुर्जे फिर उन आयो ही हो बोल नियाज़ी नारे तकबीर जे मोहब्बत से ऊंचा है ना मोहब्बत से मेरा हिम्मत है मेरा हिम्मत करने के बाद उठे जा रहे
हिम्मत क्यों अब आओ चाचा बैठ हिम्मत क्यों वेओ बाबा 27वीं तारीख आचरज जी मंझंदि जो 3 बजे सकरन बाईपास ते मां तहां जो मुंतज़िर हुंदुम मुंहिंजे लिखत जी लज रखजो सिंध मां 4 लख सिंधियो मां सां रवाना थीजो हे मुंहिंजो कंध झुकाए जो न मुंहिंजो कंध मथे उथार जो अल्लाह तहां जो हामी और नासिर वमा अलैना इल्ला माहिर दावत खिताब ले गए हैं हजरत दरगाह रोड शरीफ का सज्जादा नशीर सूबाई नायब अमीर हजरत मौलाना सैयद सिराज अहमद शाह साहब अमरोटी सभी वेरो साईं जो बयान थी दो अदा है दोस्त रजाकार रोक्यो साला रोक्यो इन दोस्तन के वेरो अदा सभी दोस्त वेरो दावत खिताब ले गए हैं जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध नायब अमीर दरगाह शरीफ का सज्जादा नशीर हजरत सैयद सिराज अहमद शाह साहब अमरोटी नवाजे नारे में नारे तकबीर जे नारे तकबीर जो जवाब अल्लाह जे नाले सा दिलवा है वो सभी दोस्त वेरो फौरन वेरो जे अल्लाह जे नाले सा जवाब दिलवा है तकबीर जे नारो फौरन वेरो सब दोस्त आराम इत्मीनान से रहो इंशाअल्लाह जलसो राज काफी